तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 92 मदनी गुल। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 92 मदनी गुल। क़िस्त 1 दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी ही रिसालो तफ़सीर नूरुल इरफ़ान मां 92 मदनी गुल क़िस्त नंबर 1 मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे, उनके क़ुरान करीम जी बरकतुनि सां माला माल फ़रमाए ऐं उन जे वालिदैन समेत बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में अर्ज़ कयो वियो, असां अव्हां ते दुरूद कीअं मोकिलियूं? इरशाद फ़रमायाऊं, हीअं पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यतिही कमा सल्लैत अला आलि इब्राहीम व बारिक अला मुहम्मदिन व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यतिही कमा बारकत अला इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बुखारी 429/2 हदीस 3369। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। मदीने खां गुजरात वञण जो हुकुम। मुफ़स्सिर क़ुरान हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह 7 दफ़ा हरमैन शरीफ़नि जी ज़ियारत सां मुशर्रफ़ थिया। हिक भेरे हज खां बाद वॾे अरसे ताईं मदीने मुनव्वरा जी पुरकैफ़ ऐं नूरानी फ़िज़ाउनि में पंहिंजी ज़िंदगी जा हसीन ॾींहं गुज़ारियाऊं। दिलि में इहा ख़्वाहिश पैदा थियणु लॻी त काश का अहिड़ी सूरत निकिरी अचे जो हमेशा जे लाइ हिन पाक सरज़मीन ते रहणु नसीब थी वञे। मस्जिद नबवी शरीफ़ जे वेझो रहण वारे हिक शख़्स खे ख़्वाब में हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी ऐं हीउ हुकुम मिलियो त अहमद यार ख़ान खे चओ त हू गुजरात वञे ऐं तफ़सीर जो कमु करे। पाण रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं इहो पैगाम मिलियो त पाण रहमतुल्लाह अलैह ॾाढो ख़ुशि थिया ऐं फ़रमायाऊं, बारगाह रिसालत मां हीउ हुकुम मिलियो आहे त गुजरात वञ, त हाणे गुजरात ई मुंहिंजे लाइ मदीनो आहे। हयात सालिक सफ़ो 127। मदीने का कुछ काम करना है सैयद, मदीने से मैं इसलिए जा रहा हूँ। आशिक़ सादिक मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह। हकीमुल उम्मत, सच्चे आशिक़ रसूल, आलिम बाअमल, सूफ़ी बासफ़ा, मुफ़स्सिर क़ुरआन हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह जे मुबारक नाले खां कहिड़ो आशिक़ रसूल वाक़िफ़ न आहे। अल्लाह पाक सॼी दुनिया में मुफ्ती साहिब खे संदन किताबनि ऐं तफ़सीरनि खे मक़बूलियत अता फ़रमाई आहे। ऐं मक़बूलियत छो न थिए, छो त तफ़सीर लिखण जो हुकुम त खेनि बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मिलियो हो। मुफ्ती साहिब जूं 2 मशहूर तफ़सीरूं आहिनि। नंबर 1 तफ़सीर नूरुल इरफ़ान, नंबर 2 तफ़सीर नईमी। ही तफ़सीर मुकम्मल न आहे। 11 सिपारा लिखण खां पोइ संदन विसाल थी वियो। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दौर जा वॾा आलिम दीन ऐं मुहदिस हुआ। संदन तहरीरूं ऐं तसनीफ़ूं पढ़ण सां ईअं लॻंदो आहे ॼण हिक हिक सिट मां आशिक़ रसूल जा चश्मा जारी थी रहिया हुजनि, इश्क़ रसूल जा चश्मा जारी थी रहिया हुजनि। तफ़सीर क़ुरान हुजे या शरह हदीस, मुफ्ती साहिब शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु करण जो को बि मौक़ो हथां न विञाईंदा हुआ। अक़ली दलीलनि सां मुतासिर थींदड़नि खे अक़ली ऐं आम मुसलमाननि खे नक़ली याने क़ुरान ऐं हदीस मां मिसाल ॾींदा आहिनि। जेकॾहिं तनक़ीद जी ऐनक लॻल न हुजे त हर इंसान ख़ुदि ब ख़ुदि वाह वाह करणु लॻे। ही रिसालो संदन मशहूर तफ़सीर नूरुल इरफ़ान जी हसीन निकात ते मुश्तमिल आहे। अल्लाह पाक मुफ्ती साहिब जे मज़ार ते रहमत ऐं नूर जी बरसात फ़रमाए ऐं असांखे उन्हनि जे फ़ैज़ सां माला माल फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सूरतुल फ़ातिहा मां हासिल थियण वारियूं 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं मलका बिल्क़ीस ॾांहुं ख़त लिखियो त पहिरियां बिस्मिल्लाह लिखी। इन जी बरकत सां खेसि यमन जी मलका ऐं यमन जो मुल्क अता थियो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 2। नंबर 2 ज़बह ते फ़क़ति बिस्मिल्लाहि अल्लाहु अकबर चइजे, छो त कहर वारनि कमनि ते रब जी रहमत जो ज़िक्र न कजे। इन करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ज़िबह जे वक़्तु नाहे वरितो वेंदो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 2। नंबर 3 रब जे सभिनी नेमतुनि मां सभ खां आला नेमत सिधे रस्ते जी हिदायत आहे। लिहाज़ा हर रकात में अहिड़ी दुआ घुराई वई आहे।
नंबर 4, सिधे रस्ते ते सुञाणप इहा आहे त इन ते ओलिया अल्लाह रहमतुल्लाहि अलैहिम ऐं सालिहीन याने नेक बाना हुजनि, छो त इहे ई रब जा इनाम याफ़्ता बाना आहिनि। सूरतुल बक़रा मां हासिल थियण वारियूं 40 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। नंबर 1, क़ुरान मजीद खां पोइ न को नबी आहे ऐं न ई को आसमानी किताब, छो त ही याने क़ुरान पाक सिर्फ़ु तस्दीक़ करण वारो आहे, कंहिंजी बि बिशारत याने ख़ुशख़बरी नाहे ॾींदो। तस्दीक़ गुज़िरियल याने अॻूणे किताब या ॻाल्हि जी थींदी आहे ऐं बिशारत मुस्तक़बिल बाबति ॾिनी वेंदी आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 9। नंबर 2, बहितरीन वाइज़ याने मुबल्लिग़ उहो आहे जंहिंजो अमल उन जे क़ौल खां वधीक वाइज़ ऐं तबलीग़ करण वारो हुजे, हिन खे ॾिसी माण्हू नेक बणिजी वञनि। नंबर 3, बनी इसराईल ते सॼो तौरेत हिक ई वक़्तु नाज़िल थियो, तमामु अहकाम जी पाबंदी यकदम मथनि लागू थी ऐं उन्हनि उन जे क़बूल करण खां इनकार कयो त तूर जबल संदन मथां बीहारियो त क़बूल कयो, न त ही जबल अव्हां ते किरायो वेंदो। क़ुरान पाक जो थोरो थोरो नाज़िल थियणु रब जी रहमत आहे जो आसानी सां संदसि हुक्मनि ते अमल थी वियो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 12। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼाणनि था। नंबर 4, मारिफत इलाही ऐं ख़ौफ़ ख़ुदा पत्थरनि खे बि आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मारिफत ऐं महबत काठियुनि ऐं पत्थरनि खे आहे। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था, उहद जबल असां सां महबत करे थो ऐं असां इन सां महबत कयूं था। बुख़ारी 150/3 हदीस 44-22। हिन हदीस में मालूम थियो त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पत्थरनि जे दिलि जी ॻाल्हि बि ॼाणनि था, त पोइ उन्हनि खे इंसाननि जे दिलनि जूं ॻाल्हियूं कीअं न मालूम हूंदियूं ऐं जंहिं दिलि में हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी महबत न आहे, उहा पत्थर खां बि बदतर आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 14। नंबर 5, हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी सिफ़त बयानु करण में कंजूसी करण या माण्हुनि खे इन खां रोकणु यहूदियुनि जो तरीक़ो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 14। नंबर 6, क़यामत में मदद कंहिंजे लाइ न हुजणु काफ़िरनि लाइ आहे, मोमिननि लाइ अल्लाह पाक केतिरा ई मददगार मुक़ररु फरमाईंदो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 16। नंबर 7, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां बाद 4000 नबी तशरीफ़ खणी आया जेके शरीअत मूसवी जा मुहाफ़िज़ याने हिफ़ाज़त करण वारा ऐं तौरेत जे हुक्मनि खे जारी कंदा हुआ। पर जीअं त असांजे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां बाद को बि नबी न ईंदो, तंहिं करे हिफ़ाज़त जो इहो कमु उलमाए इस्लाम जे हवाले कयो वियो ऐं अल्हम्दुलिल्लाह आलिमनि इहो फ़र्ज़ु मुकमल तौरु अदा कयो। इन करे ई हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत जा आलिम बनी इसराईल जे नबियुनि वांगुरु आहिनि। कशफुल ख़फ़ा 60/2 हदीस 17-42। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 16। नंबर 8, हर इंसान वापारी आहे, ज़िंदगी इन जो दुकानु आहे, ज़िंदगी जूं घड़ियूं उन जो सौदो आहिनि जेके हर वक़्तु घटिजी रहियूं आहिनि। ही ज़िंदगी जा लम्हा ख़र्च करे अमलनि जो सौदो ख़रीद करे रहियो आहे जेको हर वक़्तु वधी रहियो आहे। जेको नेक अमल कमाए उहो नफ़ो कमाईंदड़ वापारी आहे ऐं जेको कुफ़्र ऐं गुनाह कमाए उहो नुक़सान में वञी रहियो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 17। नंबर 9, क़ुरान पाक ॾांहुं पुठी न करणु घुरिजे जो इहा बेरुख़ी ऐं बेतवजुही जी अलामत आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 19। नंबर 10, को बि काफ़िर या मुशरिक मुसलमाननि जो ख़ैर ख़्वाह नथो थी सघे, जेको इन्हनि खे ख़ैर ख़्वाह सम्झंदो उहो धोखो खाईंदो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 20। नंबर 11, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे बारे में केतिरियूं ई दुआऊं घुरियूं जेके रब पाक लफ़्ज़ ब लफ़्ज़ क़बूल फ़रमायूं। जीअं त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मोमिन जमात में पैदा थियनि, हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मक्के मुअज़्ज़मा में ई पैदा थियनि, हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम साहिबे किताब ऐं रसूल मुरसल हुजनि, हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के किताब खां अलावा हिकमत बि अता थिए, हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सॼे जहान जा मुअल्लिम याने सेखारण वारा हुजनि, जीअं सभई उन्हनि खां सिखनि, उहे परवरदिगार याने अल्लाह पाक खां सवाइ कंहिं खां न सिखनि। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी मजलिस में वेहणु
वेहण वारा सभई पाक मोमिन हुजनि, को बि फासिक ऐं फाजिर न हुजे। इन मां मालूम थियो त जेको शख़्स सहाबा खे फासिक ऐं फाजिर चवे उहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे उन मक़बूल दुआ जो मुनकिर यानी इनकार करण वारो आहे जंहिं ख़ुशनसीब जमात खे हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जहिड़ो मुर्की सुथरो कंदड़ ऐं पाक ऐं साफ़ करण वारो मुअल्लिम मिलियो हुजे। उहा जमात केॾी न पाक हूंदी। इहो पिणु मालूम थियो त खाने काबा दुआ जी क़बूलियत जी जाइ आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 24। सहाबाए किराम रज़ी अल्लाहु अन्हुम सभई जन्नती आहिनि। क़ुरान करीम में इन्हनि सभिनी सां भलाई जो वाइदो कयो वियो आहे। इन्हनि जे मुतालिक़ कंहिं तारीख़ी किताब ते भरोसो करे का ग़लति ॻाल्हि दिलि में आणणु ईमान लाइ सख़्तु ख़तरनाक आहे। अल्लाह पाक असांखे सहाबाए किराम ऐं अहले बैत इज़ाम जो हमेशह बाअदब ऐं बावफ़ा रखे। सहाबा ऐं अहले बैत जा फ़ज़ाइल पढ़ण लाइ अमीर अहले सुन्नत जा 2 रिसाला हर सहाबी नबी जन्नती जन्नती ऐं फैज़ाने अहले बैत पढ़ो। तव्हांजी आसानी लाइ रिसाले में QR कोड लिंक ॾिनी वई आहे। हिन खे स्कैन करे मुफ़्त में PDF डाउनलोड करे सघो था। नंबर 12, मुसलमान थियणु कमाल नाहे पर मुसलमान मरण कमाल आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 25। नंबर 13, दीन ते अमल करण में कंहिंजे ताने ऐं मेहणे याने बुरो भलो चवण जो ख़्यालु न करणु घुरिजे। नंबर 14, जेको शख़्स छॾे ॾिनल सुन्नत खे ॿीहर जारी कंदो उहो 100 शहीदनि जो सवाबु हासिलु कंदो। छो त शहीद हिकु भेरो ज़ख़्मी थी फ़ौत थी वेंदो आहे पर हीउ शख़्स हर वक़्तु माण्हुनि जे ज़बानुनि जा ज़ख़्म सहंदो रहंदो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 28। नंबर 15, इबादत जियां ज़रूरत वक़्तु खाइण पीअण बि अहम फ़र्ज़ु आहे छो त इन ते सभिनी फ़र्ज़नि जी अदायगी जो दारोमदार आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 32। नंबर 16, हमेशह पाक ऐं हलाल शयूं खाइणु घुरिजनि। तक़वा याने परहेज़गारी जो मतिलबु इहो नाहे त सुठा खाधा खाइणु छॾे ॾिजनि, बल्कि तक़वा इहा आहे त हराम माल खाइणु छॾे ॾिजे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 32। नंबर 17, पसंदीदा माल अल्लाह जी राह में ॾियणु घुरिजे ऐं इहो बि पंहिंजी ज़िंदगी ऐं तंदुरुस्ती में ॾियणु घुरिजे जॾहिं पाण खे बि माल जी ज़रूरत हुजे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 33। नंबर 18, क़ुरान पाक जा 23 नाला आहिनि जिन मां हिकु नालो क़ुरआन याने गॾु करण वारो किताबु आहे जंहिं तमामु इंसाननि खे हिकु दीन इस्लाम ते गॾु कयो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 34। नंबर 19, सूफ़िया किराम रहमहुमुल्लाह फरमाइनि था त जेकॾहिं तव्हां चाहियो था त रब तव्हांजी ॻाल्हि मञे त तव्हां रब जी ॻाल्हि मञो। उन जी नाफ़रमानी करे पंहिंजी ॻाल्हि मंझराइणु हिकु अजायो बेकार ख़्यालु आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 35। नंबर 20, सिर्फ़ु दुनिया तलब करणु ख़राबु ॻाल्हि आहे। हर इबादत में हर दुआ में अल्लाह जी रिज़ा तलाश करणु घुरिजे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 38 मफ़हूमन। नंबर 21, ॿिया सख़ी सुवाल करण ते नाराज़ थींदा आहिनि पर रब अहिड़ो करीम आहे जो न घुरण या घटि घुरण ते नाराज़ थींदो आहे, लिहाज़ा घणो घुरो ऐं हर वक़्तु घुरो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 38। नंबर 22, इंसान खे मुआमलात सां परखियो न कि ज़बान सां। हर चमकंदड़ शइ सोन नाहे हूंदी। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 39। नंबर 23, ॾाढ़ी कूड़ाइणु मुशरिकनि जहिड़ो लिबास पाइणु कमज़ोर ईमान जी निशानी आहे। जॾहिं मुसलमान थी विया त सीरत ऐं सूरत में हर तरह सां मुसलमान थी वञो। ख़राबु गिलास में साफ़ पाणी नाहे पीतो वेंदो, तंहिं करे पंहिंजे ज़ाहिर ऐं बातिन ॿिन्ही खे बहितर बणायो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 39। दुनियावी ज़िंदगी ऐं दीनी ज़िंदगी में फ़र्क़ु। नंबर 24, दुनिया जी ज़िंदगी इहा आहे जेका नफ़्स जी ख़्वाहिशुनि में गुज़री ऐं जेका आख़िरत जी तयारी लाइ नेक कमु कंदे गुज़री उहा अल्लाह जे फ़ज़ल सां दीनी ज़िंदगी आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 40। नंबर 25, मोमिन कॾहिं बि पंहिंजे अमलनि ते भरोसो नाहे कंदो पर उमेद रखंदो आहे जंहिं में ख़ौफ़ बि शामिलु हूंदो आहे। नंबर 26, असल बख़्शिश सिर्फ़ु अल्लाह पाक जी रहमत सां थींदी न के नेक अमलनि सां। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 42। नंबर 27, सची उमेद इहा आहे जेका अमल करण खां पोइ हुजे। अमल छॾे ॾियणु ऐं उमेद रखणु मज़ाक़ आहे, उमेद न।
तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 42। नंबर 28, जेको इहो ख़्यालु रखे त मुंहिंजो हर कमु रब ॼाणे थो, उहो इनशा अल्लाह कॾहिं बि गुनाह करण जी हिमत न कंदो। अहिड़ी सोच तक़वा जो असलु याने बुनियादु आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 45। नंबर 29, मौत जो ख़ौफ़ सुठो बि आहे ऐं बुरो बि। जेकॾहिं इन ख़ौफ़ सबबु इंसानु गुनाहनि खां तौबह करे त सुठो आहे, पर जेकॾहिं इन ख़ौफ़ सबबु इंसानु नेक अमल छॾे ॾे या गुनाहनि में लॻी वञे त बुरो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 48। नंबर 30, कर्ज़ हसन इन खे चइबो आहे जंहिंजे कर्ज़दार खां तक़ाज़ा न कई वञे, जेकॾहिं अदा करे त बहितर, न त मुआफ़। इन में कुझु शर्तूं आहिनि। ॾियण वारे में इख़लास हुजे, ख़ुशि दिलीअ सां ॾिनो वञे, हलाल माल मां ॾिनो वञे, इन जी वापसी में जल्दी न करे। कॾहिं कॾहिं सदक़े खे बि कर्ज़ हसन चयो वेंदो आहे। नंबर 31, हमेशह मुख़लिस माना थोरा हूंदा आहिनि। जीअं जंग बदर में हज़ारनि मां सिर्फ़ु 313 मुख़लिस निकिता। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 50। नंबर 32, फ़ज़ीलत में नबियुनि जा दर्जा मुख़्तलिफ़ आहिनि। के कंहिं खां आला ऐं अफ़ज़ल ऐं असांजा आका मदीने वारा मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सभिनी नबियुनि खां आला ऐं अफ़ज़ल आहिनि। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 51। नंबर 33, इहो त चई सघूं था त कुझु रसूल कुझु खां आला आहिनि, पर इहो नथा चई सघूं त के कुझु खां अदना आहिनि। इन में उन्हनि जी तौहीन आहे। नंबर 34, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम हर वक़्तु हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां गॾु हूंदा हुआ। नंबर 35, रब जी हर नेमत मां ख़ैरात करणु घुरिजे। इल्मु, माल, सिहत, औलाद ऐं वक़्तु सभु कुझु अल्लाह जी राह में ख़र्च कजे। नंबर 36, रब ताला गनी हुजण बावजूदु बि हलीम आहे, जो ॿाननि जे गुनाहनि खे मुआफ़ कंदो आहे त तव्हां बि फ़क़ीरनि ऐं पंहिंजे मातहतनि जूं ख़ताऊं मुआफ़ कंदा कयो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 54। नंबर 37, जीअं कुझु नेकियुनि सां गुनाह मुआफ़ थी वेंदा आहिनि, ईअं ई कुझु गुनाहनि सां नेकियूं बर्बाद थी वेंदियूं आहिनि। मिसाल तौरु नमाज़ ऐं रोज़े सां गुनाह मुआफ़ थींदा आहिनि, जॾहिं त ग़ीबत, चुग़ली ऐं हसद सां नेकियूं बर्बाद थी वेंदियूं आहिनि। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 55। नंबर 38, सदक़ो लिकाए बि करे ऐं ज़ाहिर बि, बल्कि फ़र्ज़ सदक़ो जीअं ज़कात, उश्र वग़ैरह ऐलानिया कयो वञे, ऐं नफ़ली सदक़ो लिकाए जीअं 5 वक़्त नमाज़ ऐं जुमे जी नमाज़ ऐं ईदनि जूं नमाज़ूं ऐलानिया पढ़ियूं वञनि ऐं तहजुद लिकी करे अदा करे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 56। नंबर 39, व्याजी ज़ाहिर में इंसान पर हक़ीक़त में शैतान आहे, जो उनखे ग़रीब ते रहम न ईंदो आहे। उन ग़रीब खे बर्बाद करे पाण खे ठाहींदो आहे, तंहिं करे क़यामत में उन ई शिकिल में उथारियो वेंदो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 56। नंबर 40, मोमिन जे लाइ व्याज में बरकत नाहे। इहो काफ़िर जी ग़िज़ा थी सघे थो, मोमिन जी न। गंदगी जो कीड़ो गंदगी खाईंदो आहे ऐं बुलबुल गुलनि खे, लिहाज़ा पंहिंजो पाण खे काफ़िरनि ते क़ियास न कयो। काफ़िर व्याज वठी तरक़ी कंदो आहे ऐं मोमिन ज़कात ॾेई तरक़ी कंदो आहे। वधीक इहो त व्याज जे पैसनि मां अदा कयल ज़कात ख़ैरात क़बूल नाहे थींदी। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 57। नंबर 41, दुआ जे वक़्तु अल्लाह पाक खे पुकारणु ऐं रब या उन नाले सां पुकारणु जेको पंहिंजे मक़सद जे मुताबिक़ हुजे, बहितर आहे। बीमार चवे या शाफ़ियल अमराज़, मोहताज पुकारे या क़ादियल हाजात, गुनहगार चवे या गफ़ार ज़ुनूब। इन ई करे अल्लाह जा नाला घणा आहिनि, छो त ॿाननि जूं हाजतूं घणियूं आहिनि। रब्बना या अल्लाहुम्मा याने ए असांजा रब या ए मुंहिंजा अल्लाह पाक चवणु वधीक पसंदीदा आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 59। सूरत आले इमरान मां हासिल थियण वारियूं 21 ॻाल्हियूं। नंबर 1, हमेशह नबीअ खे कूड़ो चवण सबबु ई अज़ाब ईंदो आहे। फ़िरऔन 400 साल ख़ुदाईअ जो दावा कई ऐं बेगुनाह ॿार क़त्ल कराया, हलाक न थियो, पर जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो इनकार कयाईं, तबाह थी वियो।
तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 61। नंबर 2, सुबुह जे वक़्तु दुआ ऐं इस्तिग़फ़ार वधीक बहितर आहिनि, छो त इन वक़्तु सॼी मख़लूक़ ज़िक्र इलाही कंदी आहे सवाइ कुते जे। जेकॾहिं कंहिं हिक जो ज़िक्र बि क़बूल थियो त इंशा अल्लाह सभिनी जो क़बूल थींदो। आख़िरी अध राति खां वठी सुबुह जो सिज उभरण ताईं जे वक़्त खे सहर याने सुबुह चयो वेंदो आहे। नंबर 3, हसद बुरी बला आहे, सभिनी खे शैतान गुमराह कयो ऐं शैतान खे हसद। नंबर 4, जीअं रब पंहिंजे रबूबियत में बाननि जी क़बूलियत खां बेनियाज़ आहे, तीअं नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजी नबूअत में दुनिया वारनि खां बेनियाज़ आहे। कंहिंजे इनकार सां सिज जी रोशनी घटि नाहे थींदी। जेकॾहिं सॼो जहान हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो इनकारी थी वञे त बि संदन मर्तबे में का घटिताई न ईंदी। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 63। नंबर 5, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे कलमतुल्लाह याने इन करे चयो वेंदो आहे जो संदन जिस्म शरीफ़ जी पैदाइश कलमे कुन सां थी, पीउ या माउ जे नुत्फ़े मां न थी। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 67। नंबर 6, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में तिब जो इल्मु तमामु घणो मशहूरु हो। हकीम जालिनूस बि संदन ई दौर में हुयो ऐं तबीबनि जी नज़र में 3 शयूं नामुमकिन आहिनि। 1, मुअल खे ज़िंदा करणु। 2, मादरज़ाद अंधनि खे शिफ़ा ॾियणु याने पैदाइशी नाबीनाउनि खे अखियुनि जी रोशनी ॾियणु। 3, समूरे बदन जे कोढ़ी खे तंदुरुस्त करणु। हज़रत ईसा अलैहिस्सलाम इहे 3 कम करे ॾेखारिया। मालूम थियो त नबीअ खे उहे मौजज़ा ॾिना वेंदा आहिनि जिन जो उन दौर में चर्चो हुजे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 68। नंबर 7, गैर क़ुरान खे तजवीद क़ुरानी ऐं क़ुरानी लहजे में न पढ़ियो वञे, इन ते आयतूं ऐं रुकू वग़ैरह न लॻाया वञनि। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 72। 8, गैर क़ुरान खे अहिड़ी तरीक़े सां पढ़णु या लिखणु जंहिंसां उन जे क़ुरान हुजण जो शुबो पैदा थिए, मना आहे। नंबर 9, विढ़ियलनि में ठाह कराइणु सुन्नते रसूल आहे। मुसलमाननि खे पाण में वेढ़ाइणु यहूदियुनि जो कमु आहे। नंबर 10, हर मुसलमान खे मुबल्लिग़ हुजणु घुरिजे। जेको मसइलो मालूम हुजे उहो ॿियनि खे ॿुधाइजे ऐं पाण पंहिंजे अमल सां उन जी तबलीग़ कजे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 77। 11, मुसलमाननि जी तकलीफ़ ते ख़ुशि थियणु काफ़िरनि जो तरीक़ो आहे। 12, बदर में शिरकत करण वारा फ़रिश्ता ॿियनि फ़रिश्तनि खां अफ़ज़ल आहिनि जो अल्लाह पाक इन्हनि ते ख़ासि निशान लॻाया आहिनि जंहिंसां उहे ॿियनि खां मुमताज़ थिया आहिनि। इहो बि मालूम थियो त हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ऐं ग़ाज़ियाने इस्लाम जी ख़िदमत आला इबादत आहे, छो त इहे ख़ादिम फ़रिश्ता ॿियनि फ़रिश्तनि खां अफ़ज़ल आहिनि। तंहिं करे हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा सहाबा सभिनी मुसलमाननि खां अफ़ज़ल आहिनि, छाकाणि त ही उहे ख़ुशनसीब आहिनि जिन खे हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत करण जी सआदत हासिल थी। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 80। नंबर 13, पंहिंजे नेक अमलनि ते नाज़ न कयो बल्कि क़बूलियत जी उम्मीद रखो ऐं रद्द थियण खां डिॼंदा रहो, छो त इन दरिया में केतिरा ई जहाज़ ग़र्क़ थी चुका आहिनि। शैतान जे वाक़े मां इबरत हासिल कयो। 14, अल्लाह जो अज़ाब ॾिसणु चाहियो था त अज़ाब वारियूं वसंदियूं ॾिसो, ऐं जेकॾहिं अल्लाह जी रहमत जो पतो लॻाइणु चाहियो था त रहमत वारियूं वसंदियूं ॾिसो, जिते अल्लाह जा प्यारा आरामी आहिनि ऐं उन्हनि जे सबबु रौनक़ूं क़ाइमु आहिनि। हिन मां मालूम थियो त अहिड़े मक़सद लाइ सफ़र करणु जाइज़ आहे, लिहाज़ा उर्स वग़ैरह में शिरकत करण लाइ सफ़र करणु जाइज़ आहे। नंबर 15, आला रुतबे वारे खे आला नेकियूं करणु घुरिजनि। हू पंहिंजे सभिनी मातहतनि खां अमल में अॻिते हुजणु घुरिजे। सയ്यदनि आलिमनि ऐं मशाइख़ खे ॿियनि खां वधीक नेक हुजणु घुरिजे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 83। नंबर 16, मुसलमान सचाईअ ते क़ाइमु रहनि त क़यामत ताईं संदन रौब काफ़िरनि जे दिलि में रहंदो। असांजे बुरनि करतूतनि सां असांजी बदनामी थींदी आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 84। नंबर 17, दुनिया में घणी मशगूलियत बि मौत खे सख़्तु बणाए छॾींदी आहे। तंहिं करे बुज़ुर्गनि जी वफ़ात खे विसाल या उर्स चयो वेंदो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 85। नंबर 18,
हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे इल्म ते एतराज़ करण मुनाफ़िक़नि जो कमु आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 99। नंबर 19, गुनाह करण जे बावजूद रब जूं नेमतूं मिलण रब जो अज़ाब आहे, छो त उहो माखीअ में ज़हर मिसल आहे ऐं गुनाह या ख़ता ते फ़ौरन इताब या गिरफ़्त थियण रब जी रहमत आहे, जो इन सबब इंसान जल्दी तौबह करे वठंदो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 89। 20, बुज़दिलनि खे ख़ान बहादुर ऐं जाहिलनि खे शम्सुल उलमा जो लक़ब ॾियणु ऐं अहिड़े लक़ब याफ़्ता माण्हुनि जो उन ते ख़ुशि थियणु काफ़िरनि जो तरीक़ो आहे। अहिड़ी तरह बेइल्म माण्हुनि जो आलिम फ़ाज़िल बणिजी वञणु ऐं अहिड़ी डिग्री सनद ते ख़ुशि थियणु जाहिलनि जो तरीक़ो आहे, छो त अॼुकल्ह के जाहिल तदबीर कोशिशि करे मौलवी फ़ाज़िल वग़ैरह जूं सनदूं डिग्रियूं हासिल करे वठंदा आहिनि। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 91। नंबर 21, दुआ खां पहिरियां अल्लाह पाक जी सना करणु ऐं अल्लाह खे रब्बना चई सॾु करणु ऐं बार बार रब्बना या सुब्हानक चई अर्ज़ करणु अल्लाह पाक जे फ़ज़ल सां दुआ जी क़बूलियत जो ज़रियो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 91। सूरतुन निसा मां हासिल थियण वारा 10 मदनी गुल। 1, इंसान जो उहो नाबालिग़ ॿार जंहिंजो पीउ वफ़ात करे वञे उहो यतीम आहे, ऐं जानवर जो उहो ॿार यतीम आहे जंहिंजी माउ मरी वञे। मोती उहो यतीम आहे जेको सिप में अकेलो हुजे, इन खे दुर्रे यतीम चवंदा आहिनि ऐं तमामु घणो क़ीमती हूंदो आहे। नंबर 2, माल कमाइण कमाल न आहे, माल ख़र्च करणु कमाल आहे। कमाइण सभई ॼाणनि था पर ख़र्च करणु को ॼाणे थो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 94। पंहिंजी तारीफ़ पाण करणु। नंबर 3, पंहिंजे नाले सां साहिब या को बि लक़ब पाण लिखणु मना आहे, छो त इहो पंहिंजी वॾाई या तारीफ़ बयानु करण में दाख़िल आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह पंहिंजी तारीफ़ पाण करण बि दुरुस्त नाहे। हा, रब जी नेमतुनि जे इज़हार लाइ ईअं करणु जाइज़ आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 104। नंबर 4, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह उहो शिफ़ा खानो आहे जिते हर मर्ज़ जी दवा मौजूदु आहे। कंहिं बि अचण वारे खे ख़ाली नाहे मोटायो वेंदो। ख़्यालु रहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो असां वटि अचणु मुख़्तलिफ़ आहे ऐं असांजो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थियणु मुख़्तलिफ़ आहे। जीअं सिज जो असां वटि अचणु इहो आहे त असां ते चमके, ऐं असांजो सिज वटि वञणु इहो आहे त असां बि ओट हटाए उन जी रोशनी याने उस में अची वञूं। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 107। नंबर 5, सूफ़िया इकराम रहमतुल्लाहि अलैहिम फ़रमाइनि था त जेको हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते ईंदो उहो रब खे हासिल करे वठंदो, पर रहमत जी सिफ़त सां ॼण हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम रब जो ॾस एड्रेस आहिनि ऐं उतां ई अल्लाह मिले थो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 107। तदब्बुर क़ुरान यानी क़ुरान करीम में गौर व फ़िक्र करणु। नंबर 6, क़ुरान में गौर व फ़िक्र करण बि इबादत आहे। आलिमनि जो चवणु आहे त हिकु आयत सम्झी पढ़णु बग़ैर सम्झण जे 1000 आयतूं पढ़ण खां बहितर आहे। क़ुरान जो ज़िक्र करणु, क़ुरान ते नज़र विझणु ऐं क़ुरान ते फ़िक्र करणु सभई इबादतूं आहिनि, पर ख़्यालु रहे त हर माण्हूअ खे क़ुरान जे मसइलनि में गौर करण जी इजाज़त नाहे, न त दीन बर्बाद थी वेंदो। जेकॾहिं जाहिल इल्म तिब में पाण गौर करे इलाज करे त माण्हू मारींदो, ऐं जेकॾहिं क़ुरान में गौर करे मसइला ॻोल्हींदो त ईमान विञाईंदो। मगर यादि रहे त हर माण्हूअ जो गौर करणु मुख़्तलिफ़ आहे। मुजतहिद क़ुरान में गौर करे शरई मसइलनि जो हल ॻोल्हनि। सूफ़ी बुज़ुर्ग रहमहुमुल्लाह क़ुरान में गौर करे उन जा असरार याने राज़ मालूम कनि। आलिम क़ुरान में गौर करे उन जे हुक्मनि जूं हिकमतूं मालूम कनि। आम माण्हू क़ुरान में गौर करे पंहिंजो ईमान ताज़ो कनि। हर माण्हू दरिया में टुॿी न हणे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 110। नमाज़ में सुस्तीअ जूं अलामतूं। नंबर 7,
नमाज़ में सुस्ती करण मुनाफ़िक़नि जी निशानी आहे। हिन सुस्ती जूं केतिरियूं ई सूरतूं आहिनि। बग़ैर कंहिं उज़्र जे मस्जिद में न वञणु, बग़ैर शरई उज़्र जे जमात सां नमाज़ न पढ़णु, मस्जिद में जमात लाइ देर सां पहुचणु, बग़ैर क़मीस या बग़ैर टोपी जे सुस्ती सां नमाज़ पढ़णु, नमाज़ जा अरकान सही नमूने अदा न करणु, इन्हनि सभिनी अमलनि खां बचणु घुरिजे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 122। नंबर 8, दुनिया जा बादशाह 3 सबबनि जे करे सज़ा ॾींदा आहिनि। 1, पंहिंजे नुक़सान जे ख़ौफ़ सबबु। 2, पंहिंजे नफ़्स जी कावड़ थधी करण लाइ। 3, मुजरिम जे जुर्म जे सबबु। 3 नंबर सबब जे मुआफ़ी थी वेंदी आहे, पर पहिरीं ऐं ॿीं सूरत में मुआफ़ नाहिन कंदा। अल्लाह पाक मुजरिमनि खे सिर्फ़ 3 सबब जे करे सज़ा ॾींदो। हू पहिरें 2 सबबनि खां पाक आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 122। नंबर 9, तोड़े जो कुझु गुनहगार मोमिननि ते अज़ाब थींदो, पर उन्हनि खे महशर में ज़लील न कयो वेंदो, छाकाणि त महशर में ज़िल्लत सिर्फ़ काफ़िरनि लाइ ई हूंदी। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 123। 10, आलिम बाअमल जो सवाबु ॿियनि खां वधीक आहे, छाकाणि त बाअमल आलिम ॿियनि खे बि नेक बणाईंदो आहे। थियण त ईअं घुरिजे त आलिम जो हर अमल सुन्नत नबवी जो नमूनो हुजे ऐं उन जी हर अदा तबलीग हुजे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 125। सूरतुल माइदा मां हासिल थियण वारा 15 मदनी गुल। 1, क़ुर्बानी तमामु पुराणी इबादत आहे जो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुटनि ॾिनी। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 135। 2, अॻियुनि उम्मतुनि में क़ुर्बानी जो गोश्त खाइणु जाइज़ न हो। उन्हनि जी मक़बूल क़ुर्बानी खे कुदरती बाहि साड़े छॾींदी हुई ऐं मरदूद याने नामक़बूल क़ुर्बानी ईअं ई पई हूंदी हुई। क़ुर्बानी जो गोश्त खाइणु हिन उम्मत जी ख़ुसूसियत आहे। 3, इंसान सभिनी खां पहिरियों जुर्म क़त्ल जो कयो। 4, हसद बुरी बला आहे, हसद ई शैतान खे बर्बाद कयो। 5, दुनिया में सभ खां पहिरियों फ़साद औरत जे करे थियो। शेर, झगड़े की बुनियादें 3, ज़न है, ज़र है और ज़मीन। याने दुनिया में अक्सर झगड़ा औरत, ज़मीन या माल ऐं दौलत जे करे थींदा आहिनि। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 135। काफ़िर ऐं मोमिन जे अज़ाब में फ़र्क़ु। 6, दोज़ख में हमेशह रहणु ऐं अज़ाब जो घटि न थियणु, हर वक़्तु हिकु जेतिरो हुजणु काफ़िरनि लाइ ख़ासि आहे। मोमिन लाइ दोज़ख में हमेशह रहणु न आहे, उन जो अज़ाब घटि बि कयो वेंदो, बल्कि कुझु मोमिननि जो साह कढियो वेंदो ऐं दोज़ख मां निकिरण वक़्तु वापसि विधो वेंदो। अलबत्ता किन काफ़िरनि ते शुरू खां ई हल्को अज़ाब थींदो ऐं किन ते सख़्तु थींदो ऐं किन ते शुरू खां ई कुझु ॾींहंनि लाइ हल्को अज़ाब थींदो रहंदो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 137। 7, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के नालो वठी या मामूली लफ़्ज़नि सां न सॾणु घुरिजे। अल्लाह पाक सभिनी पैगंबरनि खे नालो वठी सॾियो, पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे सुठनि लक़बनि सां मुख़ातिब कयो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 137। बुज़ुर्गाने दीन खां फैज़ वठण जो तरीक़ो। नंबर 8, बुज़ुर्गनि जी सोबत मां उहे ई फ़ाइदो हासिल कंदा आहिनि जेके पाण खे ख़ाली सम्झी करे कुझु हासिल करण लाइ वञनि। जेके अॻ में ई का ख़ासि राय खणी हाज़िर थींदा आहिनि, उहे कीअं फैज़ हासिल करे सघनि था। ख़ाली ॾोल खूह मां पाणी कढंदो आहे। सफ़ेद कपिड़े खे रंगणु आसान आहे, जेको अॻ में ई तेज़ कारो हूंदो उन ते ॿियो को रंग कीअं चढ़ंदो। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 138। नंबर 9, बुराईअ खां रोकणु ऐं चङाईअ जो हुकुम ॾियणु वाजिबु आहे। तबलीग बंदि थियण सां अल्लाह जे अज़ाब अचण जो अंदेशो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान 146। 10, काफ़िरनि सां दोस्ती रखणु, इन्हनि जहिड़ी शक्ल सूरत ठाहिणु ऐं इन्हनि जहिड़ा तौर तरीक़ा इख़्तियार करणु मुनाफ़िक़नि जी निशानी आहे। अल्लाह रसूल जी महबत ऐं इन्हनि जे दुश्मननि जी महबत हिकु दिलि में गॾु नथियूं थी सघनि। रोशनी ऐं ऊंदहि जो हिकु हंधि जमा थियणु नामुमकिन आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 146। 11, क़ौम में आलिमनि ऐं दरवेशनि जो हुजणु अल्लाह जी रहमत आहे। ज़ौक़ वधाइण वारी कैफ़ियत। 12, अल्लाह पाक जे ज़िक्र दौरान इश्क़ ऐं महबत में रोअणु सभ खां अफ़ज़ल इबादत आहे। अहिड़ी तरह अल्लाह जे अज़ाब खां ख़ौफ़ ऐं रहमत इलाही जे उम्मीद में रोअणु इबादत आहे।
पिणु लुॾी लुॾी करे क़ुर जी तिलावत करणु सुन्नत आहे, छाकाणि त इहा जुंबिश हरकत आशिक़नि जे वजदानी कैफ़ियत आहे। जीअं सुबुह जी थधिड़ी हीर लॻण सां नरम टारियूं लुॾंदियूं आहिनि, ईअं तिलावत करण वारो रहमत इलाही जे असर सां लुॾणु लॻंदो आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 147। 13 असांजे आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम क़ब्र जे इम्तिहान जा सभु सुवाल ऐं उन्हनि जा जवाब अॻुवाट ई पंहिंजी उम्मत खे ॿुधाए छॾिया आहिनि, जॾहिं त आम तौरु इम्तिहान जा सुवाल राज़ में रखिया वेंदा आहिनि। इहो उम्मत ते अल्लाह जो वॾो एहसान आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 149। 14 ॿियनि जी फ़िक्र में पाण खां गाफ़िल न थियो, बल्कि पहिरियां पाण खे दुरुस्त कयो, पोइ ॿियनि खे दुरुस्त करण जी कोशिशि कयो। तफ़सीर नूरुल इरफ़ान 151। 15 पंहिंजी हाजत रवाई याने ज़रूरतनि जे पूराई लाइ बुज़ुर्गनि खां दुआ कराइणु बहितरु आहे। दुआ जे लाइ लफ़्ज़नि जी तासीर सां गॾु ज़बान जी तासीर बि हुजणु घुरिजे। जीअं कारतूस जे असर लाइ बंदूक जी ताक़त घुरिबल हूंदी आहे। तफ़सीर नूरुल इरफ़ान सफ़ो 153। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।